मुंहिंजो नालो करण राजेश जवाहरानी आहे। मां जलगांव में रहंदो आहियां। मुंहिंजी अखाणीअ जो नालो बुराईअ जो बदिलो भलाई आहे। हिकु दफ़े हिकु डाकू मरणीअ हालत में इस्पताल में दाख़िल थियो। ॾाढी तकलीफ़ हुअसि। इस्पताल जे वार्ड में दाख़िल थियो। हुते हिकु दयावान नर्स कमु कंदी हुअसि। नर्स जी सची सेवा ऐं सुठी संभाल जे करे डाकू बहितर थींदो वियो। इलाज जे दौरान डाकूअ जे मन में ख़्यालु आयो त मूं हिन नर्स खे ज़रूर किथे न किथे ॾिठो आहे। जीअं डाकू थोरो ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो थियो तीअं नर्स खां पुछियईं, मूं तोखे किथे ॾिठो आहे? पर नर्स हुन जे सवाल जो जवाबु न ॾेई करे माठ में मुश्की करे हली वई। वर पुछण खां पोइ बि नर्स डाकूअ जे सवाल जो जवाबु न ॾिनई। आख़िर में डाकू नर्स खे चयईं, हाणे अगरि सुञाणप न ॾींदी त मां ट्रिपो ॾेई आपघात कंदसि। नर्स ड्रिजी वई ऐं लाचार थी करे दुख भरी आवाज़ में चयो त भाउ, मां हिकु विधवा भेण आहियां ऐं तूं ई मूंखे विधवा कयो आहे। हिकु राति तूं ई डाकू थी करे असांजे घर आयसि। मूंखे रसीअ सां बंधी मुंहिंजे अखियुनि अॻियां मुंहिंजे पतीअ जो खून कयो। मुंहिंजे घर मां सभु कुझु लूटे हली विया ऐं मूंखे सुञो करे छॾिया। जॾहिं तूं हिन अस्पताल में आया मां तोखे भर वक़्तु सुञातो। चाहियां हा त तोखां बदिलो वठी सघां, पर अंदरि मां आवाज़ आयो त बुराईअ जो बदिलो भलाई हुजणु खपे। हिन करे तुंहिंजी सची सेवा ऐं सुठी संभाली जे करे तोखे जल्द ठीकु करण जी कोशिशि कई। जीअं मेरा कपिड़ा साबुण सां धोइबा आहिनि, हूअं बुरे माण्हू सां सुठो वर्ताव कबो त संदसि जो मन बि साफ़ थींदो ऐं पाण बि बुराईअ जो बदिलो भलाई कंदो। भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो। भलाईअ जा भाड़ा धणी तोखे ॾींदो। जय झूलेलाल।